अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु आऊं सारंग सुमरो ऐं ॾिसी रहिया आहियो साहिल न्यूज़ टीवी वेब चैनल। बुहारा सोनेरी बैंक के मैनेजर समेत मीरपुर साकरो ख्वाजा विलेज में कोरोना वायरस जा 4 केस ज़ाहिर, जंहिंमें हिकु लेडी डॉक्टर ऐं हिकु बैंक मैनेजर पिणु शामिल। मुताज़िर थींदड़ 4 ॼणनि जो हिक ई फैमिली सां वास्तो आहे। समूरे इलाइक़े में ख़ौफ़ वारो माहौल छायल। साकरो जे भर में ख्वाजा विलेज में कोरोना वायरस जी टेस्ट कराइण खां पोइ आर्या दी शहबाज़ ख्वाजा, नूर जहाँ ज़ाल अज़ीज़ ख्वाजा, एक लेडी डॉक्टर सबा ऐं संदसि मुड़ुसु शहबाज़ ख्वाजा शामिल आहिनि। केस ज़ाहिर थियण खां पोइ ख्वाजा विलेज सां गॾु साकरो ऐं बुहारा शहरनि में पिणु ख़ौफ़ वारो माहौल छाइजी वियो आहे। उन सिलसिले में हितां जे रहवासियुनि जो चवणु आहे त बैंक में ड्यूटी कंदड़ समूरनि मुलाज़िमनि जी टेस्ट कई वञे ऐं खेनि फौरी तौर ते आइसोलेशन कयो वञे। रिपोर्टर तुफ़ैल अहमद, साहिल न्यूज़ नेटवर्क, बुहारा।